नहमदुहु व नुसल्ली व नुसल्लिमु अला रसूलिहिल करीम। अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातुहू। राहे इस्लाम में तमाम दोस्तन के खुशामदीद। प्यारा दोस्तों, अज बेहतरीन मालूमात खणी तमाम दोस्तन की खिदमत में हाज़िर थियो आया। यकीनन अवां खे पसंद ईंदी सो ही आहे त अज अवां दोस्तन की खिदमत में अर्ज़ कंदुसि त कुर्बानी कहिड़नि माण्हुनि ते वाजिब आहे ऐं कुर्बानी जे वाजिब थियण जा कहिड़ा शराइत आहिनि। तमाम मालूमात अवां जी खिदमत में अर्ज़ कंदुसि, पर उन खां अॻु में अवां सां गुज़ारिश आहे त जेकॾहिं अवां असांजो चैनल सब्सक्राइब नाहे कयो त असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं गॾोगॾु घंटी जे निशान ते क्लिक कयो ताजो असांजी हर अचण वारी नई मालूमात तव्हां ताईं आसानी सां पहुची सघे। त प्यारा दोस्तों, कुर्बानी जे वाजिब थियण जा शराइ तव्हां दोस्तनि जी खिदमत में अर्ज़ कयां त कंहिं ते कुर्बानी वाजिब थींदी आहे ऐं उन जे वाजिब थियण जा कहिड़ा शराइत आहिनि। त प्यारा दोस्तों, हर बालिग़ मुक़ीम मुसलमान मर्द ऐं औरत माल के निसाब ते कुर्बानी वाजिब आहे। कुर्बानी जे वाजिब थियण जे लाइ इहे शराइत आहिनि त बालिग़ हुजे नाबालिग़ ते कुर्बानी वाजिब नाहे, मुक़ीम हुजे मुसाफ़िर ते कुर्बानी वाजिब नाहे ऐं मुसलमान हुजे गैर मुस्लिम ते कुर्बानी वाजिब नाहे। मर्द औरत ॿिन्ही ते कुर्बानी वाजिब आहे जेकॾहिं उहे माल के निसाब आहिनि। इन्हनि शर्तनि मां हीअ बि शर्त आहे त उहे माल के निसाब हुजनि। जेकॾहिं माल के निसाब न आहिनि त उन्हनि ते कुर्बानी वाजिब नाहे। प्यारा दोस्तों, कुर्बानी जे वाजिब थियण जे लाइ माल के निसाब हुअणु लाज़मी ऐं ज़रूरी आहे। जेकॾहिं माल के निसाब हूंदो त कुर्बानी वाजिब थींदी। माल के निसाब जो मतिलबु हीअ आहे त कंहिं शख़्स वटि एतिरो माल हुजे जेतिरे माल हुअण सां सदक़े फ़ितर वाजिब थींदो आहे। यानी कंहिं वटि एतिरो माल हुजे जेतिरे माल हुअण सां फ़ितरो वाजिब थींदो आहे। यानी हाजत असली खां सवाइ 52.5 तोला चांदी या 7.5 तोला सोन जो मालिक हुजे, या असली हाजत खां सवाइ कंहिं अहिड़ी शइ जो मालिक हुजे जंहिंजी क़ीमत 52.5 तोला चांदी जे निसाब बराबरि हुजे त उहो शाहूकार आहे ऐं उन ते कुर्बानी वाजिब आहे। हाणे हाजत असली जे बारे में अवां दोस्तनि जी खिदमत में अर्ज़ कयां त हाजत असली छा आहे। त प्यारा दोस्तों, हाजत असली मां मुराद रहण जे लाइ घर ऐं घरेलू सामान, पाइण जा कपिड़ा, नौकर या सवारी या अहले इल्म जा जेके ज़रूरी किताब हूंदा आहिनि या पेशे जा औज़ार या हथियार, ही सभु शयूं हाजत असली में शामिल आहिनि। हिननि खां अलावा एतिरी रक़म हुजे, यानी हाजत असली खां अलावा एतिरी रक़म हुजे या 52.5 तोला चांदी या 7.5 तोला सोन उन जो मालिक हुजे, या उन जहिड़ी का ॿी अहिड़ी शइ जंहिंजी क़ीमत 52.5 तोला चांदी जे निसाब जेतिरी हुजे त उहो शाहूकार आहे, उन ते कुर्बानी वाजिब आहे। त प्यारा दोस्तों, ही तफ़सीलात सां मूं मालूमात अवां दोस्तनि जी खिदमत में अर्ज़ कई। वरी नई मालूमात में अवां दोस्तनि जी खिदमत में हाज़िर थींदुसि। तेसीं ताईं इजाज़त ॾींदा। अल्लाह हाफ़िज़।